ख़बर तव्हां सां शेयर कयां पिया नाज़रीन। घोटकीअ में मेडिकल स्टोर यूनियन तरफ़ां मुफ़्त मेडिकल कैंप जो इनक़ाद कयो वियो आहे। यूनिस भुट्टो जी रिपोर्ट मूजिब मेडिकल स्टोर यूनियन घोटकी ऐं SSD धाम पारां सतगुरु शहनशाह साईं सतराम दास जी 112 वर्सीअ जे मौक़े ते हिक ॾींहं जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिंमें सवें मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कयो वियो। कैंप जो इफ़्तिताह मेडिकल स्टोर यूनियन घोटकीअ जे सदर विजय कुमार मोटवाणी, जनरल सेक्रेटरी संतोष कुमार, नायब सदर राणा रियाज़, मुकेश कुमार लखीराम, SSD धाम जे इंचार्ज जय कुमार, लालचंद, विकीराम, केपल राम ऐं ॿियनि कयो। उन मौक़े ते मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि डॉक्टर सतीवान दास, डॉक्टर लक्ष्मण दास, डॉक्टर गीता, डॉक्टर भरत लाल ऐं ॿियनि 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त चेकअप कयो ऐं मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। कैंप में शुगर ऐं ॿिया टेस्ट पिणु कया विया। उन मौक़े ते मेडिकल स्टोर यूनियन घोटकीअ जे सदर विजय कुमार मोटवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जी मेडिकल कैंप में 400 खां वधीक मरीज़नि जो मुफ़्त तिबी मुआइनो कयो वियो आहे। मरीज़नि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वियूं आहिनि ऐं 200 मरीज़नि जा शुगर जा टेस्ट पिणु कया विया आहिनि। हुन चयो त असांजो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु बिना कंहिं फ़र्क़ जे अवाम जी ख़िदमत करणु आहे। हुन चयो त मेडिकल स्टोर यूनियन पारां मुफ़्त कैंपूं लॻायूं वेंदियूं आहिनि ऐं इहो सिलसिलो मुस्तक़बिल में बि जारी रहंदो। हुन अवाम खे अपील कई त हू SOPs ते अमल कनि ऐं कोरोना जी वबा खां बचण लाइ पंहिंजी वैक्सीनेशन खे लाज़मी बणाइनि ऐं हिकु सेहतमंद समाज जे क़याम लाइ पंहिंजो भरपूर किरदार अदा कनि ऐं सुठो शहरी बणजण जो सबूत ॾियनि। उन मौक़े ते तालके अस्पताल जे MS डॉक्टर अरबाब मलिक पारां मुफ़्त मेडिकल कैंप में कोरोना वैक्सीन जो काउंटर पिणु लॻायो वियो, जंहिंमें शहरनि खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻाई वई।